अॼोके दौर में सहूलियतुनि जी वाध जे करे कम करण जी आदत निकिरंदी पई वञे। माण्हूअ जी ज़िंदगी एतिरी तेज़ थी वई आहे जो जिस्मानी हरकत करणु हर कंहिं लाइ सवलो कमु नाहे रहियो, जंहिंजे करे वज़न वधण ऐं ब्लड प्रेशर समेत ॿिया मसइला बि वधी विया आहिनि। ॾिठो वञे त सभु को पंहिंजी सिहत त बहितर बणाइण चाहींदो आहे, पर केतिरा ई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके इन लाइ घणी महिनत करण खां लवाईंदा आहिनि, या खणी ईअं चइजे त घटि वक़्तु हुजण जे करे उहे लापरवाहीअ जो मुज़ाहिरो कंदा आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जी सिहत ते ॾींहों ॾींहुं ख़तरनाक असर पवंदा वञनि था। पर सभिनी ख़ासि करे अहिड़े क़िस्म जी लापरवाही कंदड़ माण्हुनि लाइ हिकु अहिड़ो तरीक़ो बि आहे जंहिंजे ज़रिए इन्हनि खे का ख़ासि महिनत करण ऐं घणे वक़्तु ॾियण जी ज़रूरत न पवंदी ऐं उहे पंहिंजो वज़न घटाइण समेत पाण खे 80 बीमारियुनि खां बि बचाए सघनि था। घणो पाणी पीअण जा फ़ाइदा त सभु कंहिंखे ख़बर हूंदी, पर पाणी पीअण जो बि हिकु अहिड़ो तरीक़ो आहे जंहिं ते अमल कंदे वॾे मसइलनि खे हल करे सघिजे थो। घटि में घटि 3 सायनि में पाणी पीअण त पैगंबर इस्लाम जन जी सुन्नत बि आहे, पर जेकॾहिं हिकु गिलास पाणीअ खे 50 खां 100 ढुकनि ताईं पीअण जो अमल कयो वञे त उहो माण्हूअ जी सिहत लाइ हैरान कंदड़ फ़ाइदा ॾेई सघे थो। हिकु साईअ में नंढा नंढा 10 खां 20 ढुक पीअण जी शुरूआत करण खां पोइ 3 या 3 खां मथे सायुनि में 50 या उन खां मथे ढुक भरे पाणी पीतो वञे त न रुॻो मैदे जी सिहत बहितर रहंदी, पर वज़न में बि वॾे पैमाने ते घटिताई आणे सघिजे थी। न रुॻो एतिरो, पर नंढा ढुक भरण सां कब्ज़ी, बवासीर, यूरिक एसिड ऐं जोड़नि जे सूर समेत 80 बीमारियुनि खां बि महफ़ूज़ रही सघिजे थो। इहो हिकु अहिड़ो अमल आहे जंहिं लाइ न त घणी महिनत जी ज़रूरत पवे थी ऐं न ई को घणो वक़्तु लॻंदो। इन सां गॾु पाणी पीअण त हूअं बि इंसान जी सिहत लाइ फ़ाइदेमंद आहे, त अहिड़े अमल जो को बि नुक़सान नाहे थींदो। पाणी पीअण वारो इहो तरीक़ो मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज जो क़दीमी तरीक़ो पिणु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk